बहाल कयो, शॉपिंग पॉइंट बहाल कयो। हॉस्टलन ते लोड शेडिंग बंद करो, हॉस्टलन ते लोड शेडिंग, हॉस्टलन ते लोड शेडिंग। जिंदा है तुलबा, जिंदा है, जिंदा है तुलबा, जिंदा है मेरे देश के तुलबा, जिंदा है ये लाठी खाकर, जिंदा है ये कोड़े खाकर, जिंदा है। के दुश्मन हर दस्तूर, शागिर दुश्मन हर दस्तूर, जराई दुश्मन हर दस्तूर, जारी आहे जारी रहंदी। तरीक़े सां कापियूं कलम बैग शागिर जी में वेठा थी। इन्हनि बाबा ज़िले हैदराबाद जो DSP SHO सभु घुराए असांखे हथियार ॾेई करे हर था वेठा। असां चयो था ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं हाणे जॾहिं हिननि खे फोर्सिस खे हथियारबंद माण्हुनि खे था कढो। इदारो आहे पुरमन माण्हू रहंदा, दहशतगर्द नथा रहनि। हिननि खे रोज़ कचे मोकिलियो, उते वञी ऑपरेशन कनि जिते दहशतगर्द रहंदा, वाना वज़ीरिस्तान मोकिलियो। इदारनि जे अंदरि LMG AK-47 हथियार बर्दाश्त कोन कयो वेंदो। कढो हिननि खे, पोइ ॻाल्हि थींदियूं। पर इंतज़ामिया शागिर दुश्मन मनसूबे ते लहंदे असांजी ॻाल्हियुनि खां रद्द करे छॾियो। असीं बि ऐलान कयो आहे असीं बि तेसीं ताईं हिते वेंदासीं PD चौक ते, जेसीं ताईं असांजा मुतालबा मञता नथा कया वञनि। असीं बि हिननि खे हाणे हिते विहारींदासीं PD चौक ते। जीअं असांजो अॼु जेका शागिर जदोजहद हितां जे अॻुवाणनि पारां जेका हंगामी गॾिजाणी करे फ़ैसिलो कयो आहे, जेसीं ताईं मुतालबनि जी मञता नथा कनि, पोइ जेतिरा ॾींहं भेण ओतिरो ॾींहुं वेंदासीं। शागिर्द जे मुस्तक़बिल जे लाइ, इदारे जी भलाई जे लाइ, पंहिंजे शागिर्द दोस्त अमल जे लाइ ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जी चङाई जे लाइ थी वेंदासीं।